तकनतु मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यगफिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम। रब तो फरमाए मुझा बाना मुझी रहमत मां मायूस न थी जा। अल्लाह जी रहमत ॾाढी कुशादी थी। अल्लाह जा बाना तुझे अचण में देर आ, रब जे बख्शण में काई देर काने का। मदीने जे मीर फरमायो कुल्लु बनी आदम खत्ताउन व खैरुल खत्ताइन तव्वाबून। मदीने जे साईं फरमायो हर शख्स गुनाहगार आ, भलो गुनाहगार आहे जेको गुनाह करे तौबा करे। हाणे रमज़ान जो महीनो अचण वारो आ, जंहिंजे बारे में मदीने जे साईं फरमायो अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आख़िरुहु इत्क़ुम मिनन नार। मदीने जे साईं फरमायो रमज़ान जा 3 ॾहाका, पहिरियों ॾहाको रहमत जो ॾहाको, ॿियो ॾहाको मग़फ़िरत जो ॾहाको, टियों ॾहाको जहन्नम खां आज़ादी जो ॾहाको। ऐं मदीने जे साईं फरमायो अस्सियामु वल क़ुरआनु यशफ़आनि लिल अब्दि यौमल क़ियामा। मदीने जे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े रोज़ो सिफ़ारिश कंदो, क़यामत जे ॾिहाड़े क़ुरआन सिफ़ारिश कंदो। ऐं मदीने जे मीर फरमायो ख़म्सु मिनल इबादह अन-नज़्रु इलल क़ुरआन वन्नज़्रु इलल काबा वन्नज़्रु इला ज़मज़म वन्नज़्रु इलल वालिदैन वन्नज़्रु इला वजहिल आलिम। मदीने जे साईं फरमायो 5 शयुनि ते अमल कंदो तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। लेकिन मदीने जे साईं फरमायो 5 शयुनि जी ज़ियारत कंदो तभी तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। हे नबी जन जो सरदार नबी, हे रसूलन जो पगदार नबी, हे काइनात जो महदार नबी, हे अल्लाह जो दिलबर, हे नबी जन जो अफसर, हे शाफिए माशर, हे साक़िए कौसर, हे बुलंद बाला कदर, हे रहमत जो समंदर, हो मदीने जो मीर जंहिंजे बारे में रब काइनात फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब तो फरमा मुझा महबूबा ओ मदीने जा मीर तू सॼे जहान जे लाइ रहमत बणिजी आयो। पंहिंजनि जे लाइ त रहमत बणिजी आयो आहे, पर परावनि जे लाइ बि रहमत बणिजी आयो आहे। मुस्लमाननि जे लाइ त रहमत बणिजी आयो आहे, पर काफ़िरनि जे लाइ बि रहमत बणिजी आयो आहे। इंसाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे, पर फ़रिश्तनि जे लाइ बि रहमत बणिजी आयो आहे। जिन्ननि जे लाइ बि रहमत बणिजी आयो आहे, हैवाननि जे लाइ बि रहमत बणिजी आयो आहे, जानवरनि जे लाइ बि रहमत बणिजी आयो आहे। मुंहिंजो साईं त रहमत आहे, पर जिते मुंहिंजे साईं जा कदम लगंदा विया उते बि रब जे रहमत जो वॾो फुड़ो मींहुं वसंदो हुयो। तो लाउडो गलो खोली बाबा। अगर मुंहिंजो साईं मके में खुदा जी रहमत मके में सुभान अल्लाह में सुस्ती आहे ॾाढियां चओ सुभान अल्लाह। अगर मुंहिंजो साईं मके में खुदा जी रहमत मके में, अगर मुंहिंजो साईं मदीने में खुदा जी रहमत मदीने में, अगर मुंहिंजो साईं बदर में खुदा जी रहमत बदर में, अगर मुंहिंजो साईं उहद में खुदा जी रहमत उहद में, अगर मुंहिंजो साईं खंदक में खुदा जी रहमत खंदक में, अगर मुंहिंजो साईं ग़ज़वा ए ख़ैबर में खुदा जी रहमत ग़ज़वा ए ख़ैबर में। अॼु मदीने जो मीर जनाब अबू बकर सां गॾु जनाब उमर सां गॾु रोज़े में आरामी आहे। 24 कलाक मुंहिंजे साईं जे रोज़े जे मथां रब जे रहमत जो वॾो फुड़ो मींहुं थो वसे। मुंहिंजो साईं जो अबू बकर कहिड़ो अबू बकर अफ़ज़लुल बशर बअदल अंबिया अबू बकर।
अल्लाह जे नबीयन खां पो अल्लाह जे रसूलन खां पो अगर हिन धरती ते वधीक इज्जत वारो वा वधीक अजमत वारो वा वधीक शान वारो वा वो जनाब अबू बकर। केड़ो अबू बकर? तवज्जो माले जे अबू बकर जे वालिद जो नालो हजरत उस्मान, जे अबू बकर जे वालिद जी कुनियत अबू कुहाफा, जे अबू बकर जे अम्मर जो नालो हजरत सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा उम्मुल खैर उन जी कुनियत। जनाब अबू बकर जो खानदान 6 पीढ़ी में मदीने जे साईं जे खानदान सां मिले थो। गुलत खोड़ पर गुलाब जे गुल जो मुकाबलो कोने, मोती त खोड़ पर ज़ुमर्द याकूत ऐं मरजान ऐं हीरे जो मुकाबलो कोने, शहरत खोड़ पर मक्के ऐं मदीने जो मुकाबलो कोने, नबी त खोड़ पर मोहम्मद अरबी जो मुकाबलो कोने, सहाबी त खोड़ पर जनाब अबू बकर जो मुकाबलो ही कोने को। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जद तेरे नबूवत जो ऐलान कियो नंढन मां सब का अव्वल मीर मोहम्मद ते कलमो जनाब अली पढ़ियो। औरतन मां सब का अव्वल मीर मोहम्मद ते कलमो अम्मा खदीजा साण पढ़ियो। गुलामन मां सब का अव्वल मीर मोहम्मद ते कलमो हजरत ज़ैद पढ़ियो। लेकिन वडन मां सब का अव्वल पाक मोहम्मद ते कलमो जनाब अबू बकर पढ़ियो। तकबीर, शाने मुस्तफा, शाने सिद्दीक़ अकबर, नारे तकबीर। ये इस्लाम तवज्जो, ये इस्लाम सबनी मजहबन में वधीक फजीलत वारो, कुरान मुक़द्दस सबनी किताबन में वधीक फजीलत वारो, रमज़ान जो महीनो सबनी महीनन में वधीक फजीलत वारो, लैलतुल क़द्र सबने रातिन में वधीक फजीलत वारी, जुम्मे जो दिहाड़ो सबनी ॾींहनि में वधीक फजीलत वारो, हजर असवद सबनी पत्थरन में वधीक फजीलत वारो, आबे ज़मज़म सबनी पाणिन में वधीक फजीलत वारो, साले अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾाची सबनी ॾाचिन में वधीक फजीलत वारी, सब सहाबी अज़मत वारा, सब सहाबी शान वारा, सब सहाबी मकाम वारा, लेकिन जनाब अबू बकर सबनी सहाबिन में वधीक फजीलत वारो। जनाब अबू बकर मक्के में मुझ साईं सां गॾा, मदीने में मुझ साईं सां गॾा, बदर में मुझ साईं सां गॾा, उहद में मुझ साईं सां गॾा, खंदक में मुझ साईं सां गॾा, ग़ज़वा ख़ैबर में मुझ साईं सां गॾा, कल गार में गॾु हो, अॼु रोज़े में गॾा, सुभाणे जन्नत में भी गॾु हूंदो। मदीने जे मीर फरमायो लिकुल्लि नबिय्यिन वज़ीरान मिन अहलि समाए वज़ीरान मिन अहलिल अर्ज़ि फअम्मा वज़ीराय मिन अहलि समाए फजिब्राईल व मीकाईल फअम्मा वज़ीराय मिन अहलिल अर्ज़ि फअबू बकर व उमर। मुझे पाक नबी फरमायो अल्लाह से हर नबी के वज़ीर आसमान मां वज़ीर ज़मीन मां ॾींदो आहे। मुझे पाक नबी फरमायो मुझे परवरदिगार जेके मां मोहम्मद अरबी के आसमान मां वज़ीर ॾिना, हिकिड़े जो नालो जिब्राईल आहे, ॿिए जो नालो मीकाईल आहे। मुझे परवरदिगार जेके मां मोहम्मद अरबी के ज़मीन मां वज़ीर ॾिना, हिकिड़े जो नालो अबू बकर आहे त ॿिए जो नालो उमर आहे। अल्लाहु अकबर। मदीने जो साईं सहाबिन जी महफ़िल में वेठो हो, ऐं जॾहिं मदीने जो साईं सहाबिन जी महफ़िल में वेहंदो हो तो ईअं लॻंदो हो जे चमकंदड़ सितारनि में चोरी जो चंड उभरी पियो हुजे। सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबिन जी महफ़िल में मौजूद हो, साॼे तरफ़ जनाब अबू बकर हो, ठाणे तरफ़ जनाब उमर मौजूद हो। मदीने जे साईं सोने अबू बकर जे हथ में हथ विझी करे, मदीने जे साईं सोने उमर जे हथ में हथ विझी करे, मदीने जे साईं सोने अबू बकर जे हथ के बुलंद कयो, मदीने जे साईं
सोने उमर जे हथ के बुलंद कियो मदीने जे साईं फरमायो हा गजा नुबअस यौमल क़ियामा मुझे साईं फरमायो ॾिसण वारा ॾिसो लिखण वारा लिखो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मां मोहम्मद अरबी रोज़े मां ईअं उथंदुसि हिन पासे अबू बकर हूंदो त हिन पासे अमीर उमर हूंदो जनाब अबू बकर तवज्जो जनाब अबू बकर जो इस्लाम आण खां अॻु में नालो हो अब्दुल काबा छा हो नालो अब्दुल काबा जी माना है काबे जो बानो जॾहिं जनाब अबू बकर मुसलमान थियो जॾहिं पाक मोहम्मद अरबी जे कदमनि जो गुलाम थियो तो मदीने जे साईं सुने अबू बकर जो नालो तब्दील कराए अब्दुल काबा मां अब्दुल्लाह रखियो अब्दुल काबा जी माना काबे जो बानो अब्दुल्लाह जी माना अल्लाह जो बानो मोमिन मुसलमान के गैर जो बानो नाहे थींदो अकेले अल्लाह जो बानो थींदो जनाब अबू बकर हो जनाब अबू बकर गरीबन जो यार हो मिस्कीनन जो यार हो यतीमन जो यार हो जनाब अबू बकर पांजे वक्त में गुलामन के आजाद कराइंदो हो उन जमाने में गुलाम आजाद करण एतरो मुश्किल होंदा हा एतरी तकलीफ होंदी ही गुलाम आजाद करण में जी असांजे हिन ज़माने में धाड़ेल माण्हू खणी वञनि ऐं उन्हनि खां उहो माण्हू वापसि कराइजे एतिरो मुश्किल हूंदो जनाब अबू बकर हिकु दफ़े 7 गुलाम आज़ाद कराया ऐं उन्हनि 7 गुलामनि में पाक मोहम्मद जो सहाबी हज़रत बिलाल बि हो आए को सुभान अल्लाह चवण वारो हज़रत बिलाल रंग जो कारो हो शकिल जो कोठो हो वार खुंडीदार हस लेकिन मदीने जे मीर जो सच्चो आशिक हो हज़रत बिलाल इश्क इलाही ऐं इश्क रसूल में मारा खाइंदो हो ये हज़रत बिलाल हो मदीने जे साईं सहाबिन के फरमायो मुझा सहाबियो मुझा गुलामो मुझा रज़ाकारो मुझा सिपाहियो तो के खबर आ जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मां मोहम्मद अरबी जन्नत जे तरफ़ रवानो थींदुसि कहिड़ी सवारी ते रवानो थींदुसि सहाबिन अर्ज़ कयो अल्लाहु आलम व रसूलुहु मदीने जा अमीर अल्लाह जो रसूल वधीक थो ॼाणे मदीने जे साईं फरमायो मुंहिंजो परवरदिगार मां मोहम्मद अरबी जे लाइ जन्नत मां सफ़ेद ॾाची मोकिलींदो एॾी प्यारी ॾाची ज़बरदस्त ॾाची न के ॿुधी न के ॾिठी मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद अरबी उन ॾाची ते चढ़ी करे जन्नत जे तरफ़ रवानो थींदुसि वरी मुंहिंजे साईं फरमायो मुंहिंजा सहाबियो तव्हांखे ख़बर आहे उन ॾाची जूं महारूं कंहिंजे हथनि में हूंदियूं सहाबिन अर्ज़ कयो अल्लाहु आलम व रसूलुहु साईं अल्लाह जो रसूल वधीक थो ॼाणे मदीने जे साईं फरमायो मुबारक हुजे मुंहिंजे बिलाल खे उन ॾाची जूं महारूं मुंहिंजे बिलाल जे हथनि में हूंदियूं इहो हज़रत बिलाल हो जॾहिं मुंहिंजे साईं मको फतह कयो साईं फरमायो बिलाल अॼु ख़ुशी जो ॾिहाड़ो आहे बिलाल अॼु मुसलमाननि खे कामयाबी मिली आहे बिलाल अॼु मां मोहम्मद अरबी जी दिल थी चवे त तूं काबतुल्लाह जे छत ते चढ़ी अज़ान चओ सय्यद काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मत मां इहो अकेलो खुश नसीब आहे जेको काबतुल्लाह जे छत ते चढ़ी अज़ान थो चए मुंहिंजे साईं जे ज़माने में वॾा बांगा 3 हा बांगनि जो सरदार हज़रत बिलाल हो ॿियो बांगो हो हज़रत अबू महज़ूर हो टियों बांगो हो हज़रत अब्दुल्ला इब्न उम्मे मख्तूम जॾहिं मुंहिंजे साईं फरमायो बिलाल काबतुल्लाह जे छत ते चढ़ी अज़ान चओ जॾहिं हज़रत बिलाल साईं काबतुल्लाह जे छत ते चढ़ियो संजन खे अर्ज़ थो करे क़िबला तव्हांजो हुकुम आहे क़िबला तव्हांजो आर्डर आहे क़िबला तव्हांजो कानून आहे जॾहिं अज़ान चओ काबे जे साम्हूं साईं हाणे तव्हां काबतुल्लाह जे छत ते चढ़ियो बीठो आहे साईं मां काॾे मुंहुं करे बांग चवां
मुझे सही फरमायो बिलाल घबराई छो थो, बिलाल परेशान छो थो थी, बिलाल मायूस छो थो थी, बिलाल तू मां मोहम्मद अरबी जे तरफ चेहरो करे बांग चो। बिलाल जी मुझे अल्लाह काबतुल्लाह जे तरफ चेहरो करण सां तुझी अज़ान कबूल करे छॾींदो। बिलाल मां मोहम्मद अरबी जे तरफ चेहरो करे अज़ान चवण सां मुझो अल्लाह तुझी अज़ान कबूल करे छॾींदो। यो हज़रत बिलाल हो जॾहिं हज़रत बिलाल साईं सजदे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुक्म जी तामील ऐं तकमील कंदे जॾहिं काबतुल्लाह जे छत ते चढ़ियो, मके जा सरदार चिड़ी पिया, मके जा रईस चिड़ी पिया, मके जा भोतार चिड़ी पिया, मके जा खान चिड़ी पिया, मके जा मुशरिक चिड़ी पिया। चवण लगा है रंग जो कारो शकिल जो कोजो वार घुंडीदार ज़बान खां बातो अज काबतुल्लाह जे छत ते जड़ी अज़ान थो चाहे। जॾहिं मके जे सरदारन, मके जे रईसन, मके जे भोतारन हज़रत बिलाल जे खिलाफ तबसरा शुरू कया, उन्हनि तबसरा फर्श ते कया, अर्शन ते बिलाल जे रब बर्दाश्त न कयो। रब हज़रत बिलाल जे अज़मत ते क़ुरान लाथो। सुभान अल्लाह तो चओ न, ॾाढिया तो चओ न। रब कायनात फरमायो या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम इन्नल्लाह अलीमुल खबीर। रब कायनात फरमायो ओ दुनिया जा इंसानो, मां करीम रब तव्हां के पैदा कयो आ। पैदा करण वारो अकेलो अल्लाह, हर जगह ते मौजूद अकेलो अल्लाह, वाजिबुल वजूद अकेलो अल्लाह, अल्लामुल गुयूब अकेलो अल्लाह, नफे नुकसान जो मालिक अकेलो अल्लाह, मौत ऐं हयाती जो मालिक अकेलो अल्लाह, इज्जत ऐं ज़िल्लत जो मालिक अकेलो अल्लाह। तंहिंजे करे रब काइनात फरमायो उदऊनी अस्ताजिब लकुम, ओ मुंहिंजा बाना मांखे सॾु कर त मां तोखे जी सां जवाब ॾींदुमि। ऐं हिते वरी छा आहे, को किरियो पियो आहे कलंदर ते, को भिटाईअ ते, को सचल सरमस्त ते। कलंदर साईं पुट ॾे, भिटाई साईं पुट ॾे, सचल साईं पुट ॾे। मां तव्हां खां पुछां थो, हज़रत कलंदर साईं रहमतुल्लाह अलैह हिन जहान में हूंदो हो, आराम बाराम भी कंदो हो या न कंदो? अब ॻाल्हायो, आराम बाराम भी कंदो हो न? छा मरण खां पोइ रुॻो जागे थो? जॾहिं हज़रत कलंदर साईं रहमतुल्लाह अलैह हिन जहान में हूंदो हो, उन जा मुरीद चवंदा हा साईं हिकिड़े जी ॻाल्हि ॿुधे, पोइ ॿिए जी ॻाल्हि ॿुधंदो, पोइ टे जी ॻाल्हि ॿुधंदो। छा मरण खां पोइ सभिनी जूं ॻाल्हियूं गॾिजी थो ॿुधे छा? जॾहिं कलंदर साईं हिन जहान में हूंदो हो त कलंदर साईं ॿोली ॻाल्हाईंदो हो फारसी। हाणे साईं जेको जीअं आयो, सिंधी आयो पंहिंजी ॿोली में शुरू, पंजाबी आयो पंहिंजी ॿोली में शुरू, पठान आयो पंहिंजी ॿोली में शुरू। हाणे जेको आयो जंहिंजी जेका ॿोली आहे उन ॿोली में सरथो करे कलंदर पुट ॾे। छा मरण खां पोइ सभु ॿोलियूं गॾु सिखी वियो थिया? तो ख़बर आहे त सजदे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक बास बीबी उम्मुल मुअमिनीन अफीफा काइनात मरियम इस्लाम जी खातून अव्वल तय्यबा ताहिरा आलिमा ज़ाहिदा अम्मड़ आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं के ॾाढी प्यारी हूंदी हुई। साईं फरमा आयशा मुंहिंजी मोहब्बत सभिनी घर वारनि सां आहे, लेकिन आयशा सां मुंहिंजी मोहब्बत तमामु घणी, मोहब्बत सभिनी सां। ऐं साईं खे एतिरी प्यारी, एतिरी महबूब जो मदीने जो मीर प्यार में मोहब्बत में अमर आयशा के हुमेरा भी चवंदो हो। ऐं मदीने जे साईं बदर वारी जंग में अमर आयशा जी पोती अमर आयशा जो रो मुजाहिदन के झंडो करे ॾिनो हो। मुझो साईं अमर आयशा जो हुजरे में आयो, अमर आयशा रोए पई,
मुझे साईं फरमायो आयशा छो थी रोए, आयशा तोखे छा थियो आहे, आयशा तोखे कहिड़ी तकलीफ़ आ। अमड़ आयशा अर्ज़ कयो क़िबला तव्हांजो घर हुजे, मूंखे तकलीफ़ हुजे न थींदो। साईं फरमायो पोइ रोई छो थी? अर्ज़ कयो क़िबला 9.5 साल तव्हां सां बिस्तरे ते गॾु गुज़ारिया आहिनि साईं, अॼु मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया। मां आयशा खे को जिस्मानी बच्चो हुजे हाँ रूहानी बच्चा तो पूरी दुनिया है। तोखे ख़बर है तो मदीने चे साईं चे घर वारनि जी चूंड अल्लाह पाण कई है। मदीने जे साईं जे इलाके जी चूंड बि अल्लाह पाण कई है। मारे तवज्जो कर, जॾहिं मुंहिंजो साईं दुनिया में आयो तो सज्जदे काइनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी है अरब में। तो वारो इलाको अजम, वारो इलाको अजम, मक्के ऐं मदीने वारो इलाको है अरब। अजम जी माना गूंगो आ, अरब जी माना फसी बलीग। हर नाले जी पंहिंजी पंहिंजी माना है। असां नाला रखंदा आहियूं ॿारनि ते किरड़, कांडेरो, अक, लीमो। हाणे ॿारनि ते नाला इहे रखंदो त ॿारनि ते असर बि अहिड़ो थींदो न। मुंहिंजे साईं फरमायो सभ खां वधीक रब रहमान खे 2 नाला प्यारा आहिनि, हिकु अब्दुल्लाह ॿियो अब्दुर रहमान। जॾहिं अल्लाह पंहिंजे महबूब खे दुनिया में मोकिलियो त मोकिलियो अरब में। अजम जी माना गूंगो, अरब जी माना फसीह, अरब जी माना बली। सुभान अल्लाह में सुस्ती आहे, ॾाढा चओ सुभान अल्लाह। मुझो साईं भी फसीह, मुझो साईं भी बलीग। अल्लाह जेको इलाको मुझे साईं के दिनो फसीहन बलीगन जो इलाको हो, अल्लाह मदीने जे साईं के अरब में मोकले करे वरी मक्के में मोकलियो। रब काइनात फरमायो लल्लज़ी भी बक्कत मुबारका, बक्का जेके तवां सा मक्को चवंदा हो माना वो इलाको जेको दुनिया जे विच सेंटर ते हुजे। अल्लाह जी मशीयत इरादो कयो मुझे महबूब जे खत्मे नबूवत जो नूर दुनिया जे विच ते चमके ताकि सजी दुनिया रोशन थी पाए। अल्लाह पांजे महबूब के अरब में मोकले करे, मक्के में मोकले करे, वरी कुरैश में मोकलियो। कुरैश जी माना पक्को पुख्तो। मुझो साईं पांजे इरादे में, मुझो साईं पांजे अज़म में पक्को पुख्तो। अल्लाह जेको कबीलो मुझे साईं के दिनो वो बे पक्को पुख्तो। रब्बे काइनात मदीने जे साईं के अरब में मोकले करे, मक्के में मोकले करे, कुरैश में मोकले करे, बनु हाशिम में मोकलियो। हाशिम जी माना मेहमान नवाज, मुझो साईं भी मेहमान नवाज। वही रब्बे काइनात मदीने जे साईं के जनाब अब्दुल मुतल्लब जे घर मोकलियो। जनाब अब्दुल मुतल्लब काबे जो मुतवल्ली हो, काबे जो चाबी बरदार हो, काबे जो संभालींदड़ हो। मुझो साईं सजी दुनिया जो संभालींदड़ ॾाढो मिलियो आ, काबे जो संभालींदड़। वरी रब्बे काइनात जनाब अब्दुल मुतल्लब जे 12 पुटनि मजा हिकिड़े पुट जो नालो अब्दुल उज़्ज़ा है, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल मनाफ आहे, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल हारिस आहे, हिकिड़े पुट जो नालो अब्दुल शम्स आहे। अब्दुल उज़्ज़ा जी माना बुत जो बानो, अब्दुल मनाफ जी माना बुत जो बानो, अब्दुल शम्स जी माना सिज जो बानो। मसद के वञा हुजूर जे शान ता, हुजूर जे मर्तबे ता, हुजूर जे मकाम ता। रब्बे काइनात मदीने जे साईं जे बाबे जे लाइ न अब्दुल उज़्ज़ा के चूंडियो आ, न अब्दुल मनाफ के चूंडियो आ, न अब्दुल हारिस के चूंडियो आ, न अब्दुल शम्स के चूंडियो आ। रब्बे काइनात मदीने जे साईं जे बाबे जे लाइ जनाब अब्दुल्लाह के चूंडियो। अब्दुल्लाह जी माना अल्लाह जो बानो, मुझो साईं भी अल्लाह जो बानो। रब जेको बाबो मुझे साईं के दिनो वो बे रब जो बानो। अब्बे जो
खानदान हो। मां सदके वञा हुजूर जे मर्तबे ता, मां सदके वञा हुजूर जे मकाम ता। रब काइनात मदीने जे मीर जी अमर जी चूंड भी पाण कई आ, उन कबीले जी चूंड भी पाण कई आ, उन बस्ती जी चूंड भी पाण कई आ। रब काइनात मदीने जे साईं जी अमर जे लाइ अबवा जी बस्ती के चूंडियो। अबवा जी बस्ती शरीफन जी बस्ती ही, मुंहिंजो साईं भी शरीफ अल्लाह जेका बस्ती मुंहिंजे साईं जे अमर जे लाइ चूंडी ही, उहा भी शरीफन जी बस्ती ही। वरी रब काइनात बनो ज़ुहरा कबीले के चूंडियो। ज़ुहरा जी माना तरो ताज़गी, मुंहिंजो साईं भी तरो ताज़गी वारो अल्लाह जेको कबीलो मदीने जे साईं जे अमर जे लाइ चूंडियो, उहो भी तरो ताज़गी वारो। उन में खोड़ औरतूं हो, हिकिड़ी औरत जो नालो हरबा है, ॿी औरत जो नालो नवा है, टी औरत जो नालो आमिना है। रब काइनात मदीने जे साईं जी अमर जे लाइ न हरबा के चूंडियो आ, न नवा के चूंडियो आ। अल्लाह मदीने जे साईं जी अमर जे लाइ अमर आमिना के चूंडियो। हरबा माना चंगी वारी, नवा माना बदशिकिल, आमिना माना अमुन वारी। मुंहिंजो साईं भी अमुन वारो, मुंहिंजो साईं भी सलामती वारो। रब काइनात मदीने जे साईं जे लाइ जेका अमर चूंडी, उहा भी सलामती वारी। ॿार ॼमंदो आ नालो रखबो आ, ॿार ॼमंदो आ दाईअ जी ॻोल्हा कबी आ। मां सदके वञा हुजूर जे मर्तबे ता, मां सदके वञा हुजूर जे मकाम ता। रब काइनात मदीने जे मीर जो नालो भी पाण रखियो। मुंहिंजे साईं फरमायो अना मोहम्मद अना अहमद अना माही अना हाशिर अना आकिब औ कमा काल नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजे साईं फरमायो मां मोहम्मद भी हा, मां अहमद भी हा, मां माही भी हा, मां हाशिर भी हा, मां आकिब भी हा। मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी तारीफ़ बयान कई वञे। मोहम्मद उनके चइबो आहे जंहिंजी तारीफ़ जनाब जिब्रील करे, जंहिंजी तारीफ़ जनाब मीकाईल करे, जंहिंजी तारीफ़ जनाब इसराफील करे, जंहिंजी तारीफ़ जनाब इज़राइल करे, जंहिंजी तारीफ़ जनाब आदम करे, जंहिंजी तारीफ़ जनाब नूह करे, जंहिंजी तारीफ़ जनाब याकूब करे, जंहिंजी तारीफ़ जनाब यूसुफ करे, जंहिंजी तारीफ़ जनाब यूनुस करे, जंहिंजी तारीफ़ जनाब इब्राहिम करे, जंहिंजी तारीफ़ जनाब इस्माईल करे, जंहिंजी तारीफ़ सब रसूल कन, जंहिंजी तारीफ़ सब नबी कन, जंहिंजी तारीफ़ सब सहाबी कन, जंहिंजी तारीफ़ सब ताबई कन, जंहिंजी तारीफ़ सब तब ताबई कन, जंहिंजी तारीफ़ सब गोस कन, जंहिंजी तारीफ़ सब कुतुब कन, जंहिंजी तारीफ़ सब अब्दाल कन। मोहम्मद उनके चइबो आहे जो सॼी काइनात उनजी तारीफ़ करे, पर पाण रब भी उनजी तारीफ़ करे। मोहम्मद माना सारहियल ऐं अहमद माना सब खां वधीक अल्लाह साईं जी तारीफ़ बयान करण वारो। जॾहिं मुंहिंजो साईं मेराज ते वियो, रब साईं फरमायो मुंहिंजा महबूब मस्जिदनी आबुदी, मस्जिदनी आबुदी। मुंहिंजा महबूब मुंहिंजी तारीफ़ बयान कर, मुंहिंजा महबूब मुंहिंजी हमदो सना बयान कर। मदीने जे मीर अर्ज़ कयो मुंहिंजा अल्लाह जे तारीफ़ जे लाइक़ तुंहिंजी ज़ात आहे, उनजो हक़ मां मोहम्मद अरबी अदा न करे सघंदुमि। रब काइनात फरमायो मुंहिंजा महबूब तो अहिड़ी तारीफ़ बयान कई आहे जो क़यामत जे सुबुह ताईं ॿियो कोई न करे सघंदो। मुंहिंजा महबूब तुंहिंजो नालो अहमद आहे। मदीने जे मीर जे दाईअ जी चूंड भी अल्लाह पाण कई आहे। दाईअ जो कबीलो आहे बनो साद, साद जी माना नेक बख़्त। मुंहिंजो साईं भी नेक बख़्त। अल्लाह जेको कबीलो मुंहिंजे साईं जे दाईअ जे लाइ चूंडियो हो, नेक बख़्तनि जो कबीलो हो, उन में खोड़ औरतूं हो, लेकिन रब काइनात मदीने जे साईं जे दाईअ जे लाइ अमड़ हलीमा के चूंडियो। हलीमा जी माना बुर्दबार, हलीमा जी माना हिल्म वारी। मुंहिंजो साईं भी बुर्दबार
अल्लाह जेका दाई मुंहिंजे साईं जे लाइ चूंडी आहे उहा बि बुर्दबार ॿार ॼमंदो आहे शादी जो इंतज़ाम कबो आहे मां सदके वञा मदीने जे साईं जे मर्तबे तां मदीने जे मीर जूं घरवारियूं बि अल्लाह पाण चूंडियूं मुंहिंजे साईं जी हिकिड़ी घरवार जो नालो ख़दीजा आहे ख़दीजा जी माना हाजिन जी ख़िदमत करण वारी मुंहिंजो साईं दुनिया जी ख़िदमत करण वारो घरवारी मिली आहे हाजिन जी ख़िदमत करण वारी हिकिड़ी घरवार जो नालो आयशा आयशा जी माना ज़िंदा रहण वारी मुंहिंजो साईं बि ज़िंदा रहण वारो घरवारी मिली आहे उहा बि ज़िंदा रहण वारी हिकिड़ी घरवार जो नालो सौदा है सौदा जी माना आराम करण वारी मुंहिंजो साईं बि आराम करण वारो घरवारी मिली आहे उहा बि आराम करण वारी हिकिड़ी घरवार जो नालो सफ़िया है जंहिंजी माना है मुंतखब थियल मुंहिंजो साईं बि मुंतखब थियल मुंहिंजे साईं जी घरवारी बि मुंतखब थियल हिकिड़ी घरवार जो नालो सफ़िया हिकिड़ी घरवार जो नालो हफ्सा है हफ्सा जी माना रातिनि जो क़याम करण वारी मुंहिंजो साईं बि रातिनि जो थी करे रब खे ॿाॾाइण वारो घरवारी मिली आहे उहा बि रातिनि जो थी करे रब खे ॿाॾाइण वारी हिकिड़ी घरवार जो नालो उम्मे हबीबा हबीबा जी माना प्यार करण वारी मुंहिंजो साईं बि प्यार करण वारो घरवारी मिली आहे उहा बि प्यार करण वारी हिकिड़ी घरवार जो नालो उम्मे सलमा है सलमा जी माना सलामती वारी मुंहिंजो साईं बि सलामती वारो घरवारी मिली आहे उहा बि सलामती वारी हिकिड़ी घरवार जो नालो ज़ैनब ज़ैनब जी माना इस्तग़फ़ार करण वारी मुंहिंजो साईं बि इस्तग़फ़ार करण वारो घरवारी मिली आहे उहा बि इस्तग़फ़ार करण वारी हिकिड़ी घरवार जो नालो जुएरिया जंहिंजी माना है पाड़े वारनि जो ख़्यालु करण वारी मुंहिंजो साईं सॼी दुनिया जो ख़्यालु करण वारो घरवारी मिली आहे पाड़े वारनि जो ख़्यालु करण वारी मुंहिंजे साईं जा फर्ज़ंद बि अल्लाह पाण चूंडिया मुंहिंजे साईं जो न्याणियूं बि अल्लाह पाण चूंडियो मुंहिंजे साईं जे हिकिड़े फर्ज़ंद जो नालो आहे कासिम मुंहिंजे साईं फरमायो इन्नमा अना कासिमुन वल्लाहु युती मुंहिंजो साईं बि कासिम कासिम माना तक़सीम कंदड़ बच्चो मिलियो उहो बि कासिम माना तक़सीम कंदड़ मुंहिंजे साईं जे हिकिड़े बच्चे जो नालो तैयब ऐं ताहिर तैयब जी माना बि पाक ताहिर जी माना बि पाक मुंहिंजो साईं बि पाक बच्चो मिलियो आहे उहो बि पाक मुंहिंजे साईं जे हिकिड़े बच्चे जो नालो इब्राहिम इब्राहिम जी माना बुज़ुर्गी वारो मुंहिंजो साईं बि बुज़ुर्गी वारो अल्लाह जेको बच्चो मुंहिंजे साईं खे ॾिनो उहो बि बुज़ुर्गी वारो मुंहिंजे साईं जूं 4 न्याणियूं हिकिड़ी न्याणी जो नालो ज़ैनब आहे ज़ैनब जी माना इस्तग़फ़ार करण वारी मुंहिंजो साईं बि इस्तग़फ़ार करण वारो न्याणी मिली आहे उहा बि इस्तग़फ़ार करण वारी हिकिड़ी न्याणी जो नालो रुक़ैया रुक़ैया जी माना ख़ावनि जी ख़िदमत करण वारी मुड़ुस जी ख़िदमत करण वारी मुंहिंजो साईं सॼी दुनिया जी ख़िदमत करण वारो न्याणी मिली आहे उहा मुड़ुस जी ख़िदमत करण वारी मुंहिंजे साईं जी हिकिड़ी न्याणी जो नालो उम्मे कुलसूम कुलसूम जी माना बच्चनि जी तरबियत करण वारी ॿारनि जी तरबियत करण वारी मुंहिंजो साईं सॼी दुनिया जी तरबियत करण वारो न्याणी मिली आहे बच्चनि जी तरबियत करण वारी मुंहिंजे साईं जी नंढी न्याणी चौथो नंबर न्याणी उनजो नालो आहे फातिमा फातिमा जी माना दोज़ख खां आज़ाद मुंहिंजो साईं बि दोज़ख खां आज़ाद न्याणी मिली आहे उहा बि दोज़ख खां आज़ाद। मुंहिंजा मोहतरम दोस्तो जीअं त असांजे सिंध जा मशहूरु मुबल्लिग शीरीन ज़बान फ़सीहुल लिसान मातली खां आयल मेहमान ख़ास हज़रत मौलाना साईं गुल हसन ज़ौर साहब जन स्टेज ते मौजूद आहिनि इंशाअल्लाह साईं जो तफ़सीली ख़िताब थींदो जे मुहब्बत सां वेठा हो इन मुहब्बत सां वेठा रहो मां जेको चयुमि अल्लाह से मंज़ूर ऐं मक़बूल फ़रमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।